प्यारा दोस्तों, शोराय आफ़ाक़ ड्रामा सीरियल अतरुल गाज़ी न फ़क़ति हिकु ड्रामा सीरियल आहे, लेकिन इस्लामी तारीख़ जो उहो दस्तावेज़ आहे जंहिं ते मुस्लमान जेतिरो फ़ख़्रु कनि घटि आहे। मौजूदा दौर में कंहिं अहिड़े तारीख़ी ड्रामे ऐं सचनि वाक़िअनि सां सींगारियल ड्रामे जो ठहिणु वाक़ई हिकु अज़ीम कारनामो आहे। जेतोणीकि सल्तनत ओस्मानिया जी तारीख़ सां काफ़ी किताब लिखिया विया आहिनि, मगर जीअं त किताब हर माण्हू नथो पढ़े, किताब उहे ई पढ़नि था जिन खे किताबनि सां दिलचस्पी आहे, ऐं अहिड़ो ई तइदादु तमामु घटि आहे। मगर हिन वक़्तु जॾहिं नंढे तोड़े वॾे, पोड़े तोड़े पके, औरत तोड़े मर्द जे हथ में टच मोबाइल आहे, अहिड़े तेज़ तरीन दौर में कंहिं अहिड़ी तवील मुनफ़रिद इस्लामी फ़तूहात जे ड्रामे जो ठहिणु तमामु दिलफ़रेब आहे। ड्रामे जो मरकज़ी किरदारु तुर्क अदाकार एंजन अल्तान दोज़ीतान कयो आहे, मगर ड्रामे में कंहिंखे बि नज़रअंदाज़ न कयो वियो आहे। ड्रामे जे डायरेक्टर हिकु इंटरव्यू में ॿुधायो त ड्रामे जा सेट ऐं मलबूसात तयारु करण में 2 सालनि जो अरसो लॻो। जिते ड्रामो शूट कयो वियो, उते अदाकारनि जे अचण वञण लाइ नंढिड़ो एयरपोर्ट ठाहियो वियो त जीअं अदाकारनि खे आसानी सां आणे ऐं ने सघिजे। ओस्मानी दौर जे क़दीम क़िलनि जी नए सिर मरमत करे उन्हनि खे शूटिंग लाइ कारआमद बनायो वियो। घोड़नि जी रसाई ऐं तरबियत लाइ इंतज़ाम कया विया। तीर, भाला, तलवारूं, ढालूं ठाहिण लाइ नंढिड़ा कारखाना लॻाया विया। प्यारा दोस्तों, अव्हांखे इहो ॿुधी हैरत थींदी त असां ही जेको ड्रामे में तवील झंगल नज़र अचे थो, उहो असल में तमामु नंढिड़ो झंगल ऐं इलाइक़ो आहे। हर अदाकार खे तलवार ऐं तीर ढाल सां वेड़ जी बाक़ाइदा तरबियत ॾिनी वई। ओगोस तुर्कनि जे काई क़बीले जे सरदार सुलेमान शाह ऐं संदसि ज़ाल हाइमा ख़ातून खे ॾाढी ख़ूबसूरती सां ॾेखारियो वियो आहे। अतरुल गाज़ी जी ज़ाल हलीमा ख़ातून न फ़क़ति हिकु ख़ूबसूरत ऐं बावकार तुर्क औरत जो किरदारु अदा कयो आहे, लेकिन संदसि ख़ूबसूरती बि दिलि खे मोहियो विझे। 3 बरआज़मनि ते 600 साल हुकूमत कंदड़ अज़ीम शान सल्तनत जो ही ड्रामो उन करे बि ॾिसण जहिड़ो आहे जो इस्लामी फ़तूहात ऐं दीन जी सुरबुलंदी वाफ़िर मिक़दार में मंझि समायल आहे। हर मुस्लमान खे हूअं त ही ड्रामो ॾिसणु खपे, पर छाकाणि त मोबाइल फ़ोन में ॿिया बि काफ़ी जेके से मवाद ग़ैर ज़रूरी मौजूदु हूंदा आहिनि। इन करे नौजवान नस्ल जेके ॿिया जीअं मसलन इंडियन फिल्मूं वग़ैरह 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 उन्हनि खे तरजीह ॾिए थो, लेकिन मुस्लमान तबिको ख़ासि तौर ते पंहिंजो अज़ीम तारीख़ी जेका आहे उहा उनखे पढ़ण लाइ तयारु कोन्हे, उनखे ॾिसण लाइ तयारु कोन्हे। सो मुंहिंजो हिन ड्रामे जे वीडियो जे वसीले सभिनी उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अतरुल गाज़ी जेको ड्रामो आहे, उन खां पोइ ओस्मान गादी जो ड्रामो आहे, उहो न सिर्फ़ु ॾिसो, लेकिन उन मां सबक़ बि पिरायो त इस्लाम जेको आहे उहो केॾियुनि क़ुर्बानीुनि सां अॻिते वधियो आहे। सो मुंहिंजे प्यारा दोस्तो, वरी कंहिं मिलंदासीं अॻियूं वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, महिरबानी दोस्तो।